इन मौजूदा दौर में उन जमातन के पान में विढ़ाइण जी कोशिश कई आहे मुवाहिद जमातन के। एक सिपाही सहाबा बी जमियतुल इस्लाम आहे। खुले आसमान जे सामू चवां तो बई जमातूं हक आहिनि, हे शैतान आहे। खुदा के गवाह करे तो चवां सिपाही सहाबा दस्तूर के मुताबिक बरहक जमात जमियतुल इस्लाम दस्तूर के मुताबिक बरहक जमात है। जेके बिन जे दरमियान में तफरीक पैदा कन था शैतान आहिनि जो उन्हनि खे नाकाम बनाईंदासीं। सिपाह जमियत चो भाई भाई सिपाह जमियत अम्मा आयशा ते तबर्रो थे। असां सिपाह जमियत जो उन्मान ते विरंदा वतूं। सहाबा इकराम ते तबर्रे बादी थे। सिपाही सहाबा जा कारकुनो कन खोले बुधो जमियतुल इस्लाम सा वाबस्ता कारकुनो रजाकारो कन खोले बुधो सिपाह जमियत जो कोई इख्तिलाफ ना है। या दुश्मन की साजिश है, दुश्मन की चाल है। दुश्मन के नाकाम बनाए पान में मुत्तहिद थियो। थींदो न थींदो गालायो पंजा इख्तिलाफात खत्म कयो। खुदारा पंजे अल्लाह के हाजिर नाज़िर समझी करे। को मौलवी तहां जे कब्र में न हलंदो, को मौलवी तहां जे कब्र में न हलंदो। मुखे बुधायो त सही सिपाह जमियत जे उनवान ते विढ़ंदे विढ़ंदे जो सिर वने छा असां जन्नत में विंदासीं? छा इन झेड़े ते असां के अजर मिलंदो? ना, कदम उन ते रखो जिते तहां के शरा सदर थे। वार उते कर जे जान वार थे तने भी सर फकर सा बुलंद हो जे। असां टक्कर खाईंदासीं उते जाते कुरान टक्कर खारायो आ। असां टक्कर उन्हनि सां खाईंदासीं जिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल विढ़ायो आ। इंशाअल्लाह असां पोइते बाक़ी रही या ॻाल्हि आलिम माराए छॾियो, आलिम माराए छॾियो। मां चो चङो थियो जो इहो हिन दौर में आ, उन दौर में हुजे हा त नबी साईं खे चवे हा सहाबा माराए छॾियो। असांजी जमात जा तमाम आलिम अल्लामा हक नवाज झंगवी शहीद रहमतुल्लाह अलैह को वठी करे मौलाना अकबर सईद फारूकी ताई तमाम सुलहा, तमाम उलमा, तमाम कारकुनान जिन जे कब्रन में जो खुशबू भी निकती हो तमाम के मिलायो हजरत अमीर हमजा जे पैर जी मट्टी जे बराबर भी ना है। नबी साईं जने हजरत अमीर हमजा के 11 टुकर करायो आ। त मुंजा दोस्तो इहो तानो के मुवाहिद जो थी न थो सके छो त मौत जो वक्त अटल आहे। अगते पोते गालायो अगते पोते नाहे। ये एतराजात असां जे पंजन जा नाहिन, ये दुश्मन जा उछलायल हैं। ये कंहिंजा उछलायल हैं? गालायो कंहिंजा उछलायल